शाह साहब ते जागीरानी बिरादरी देवड़ा बिरादरी देवड़न शहरन जा वासिन अस्सलाम वालेकुम बिल्कुल असां रस्ता भी ॾिसंदा रहिया घणे वक्त को ये शयूं आहिनि सही हर शइ जो कोशिश होंदी आहे त हुनखे सुधारिजे तव्हांजी जेको साथ तव्हांजो रहियो आहे हाणे बि इंशाअल्लाह तव्हांजो साथ आहे जंहिंजे करे असां हिते वञी सघूं उमेद आहे जेके मसइला पैदा थियनि था उन खे सुधारण जे लाइ कोशिश कयूं था पोइ किथे पुॼी सघिजे थो किथे नथो पुॼी सघे उम्मीद ये है कि इंशाअल्लाह तव्हांजा हे जेके मसइला आहिनि उहे हल कबा ऐं तव्हां साथ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कैंडिडेट सां रहियो तव्हांजी शफ़क़त सां हे कैंडिडेट अॻिते ईंदा तॾहिं ई हे कमकार अॻिते सिधा थी सघंदा इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी